था रूंडो पैसा खाई हज़म करे वियो। तव्हांखे हाणे पैसा कोन मिलंदा ऐं न वरी मां जगह खाली कंदसि, छो जो अच्छे मथे सां मूंखे दर दर जी ठोकरूं खाइण ते मजबूर न कर। बाक़ी ॻाल्हि रही छोकिरी जी न, उहो असां ॾियण लाइ तयारु आहियूं, पर उन लाइ असां सभिनी खे गॾिजी सुणीअ खे राज़ी करणो पवंदो, तॾहिं वञी मसइलो हल थींदो। बाक़ी हिक ॿिए जे मथां डंडा पाठा खणी बीहंदासीं न त मसइलो हल कोन थींदो। शंकर घर जे तख़्त ते विहारणो खपंदो, हिते छा थी पई करे? रूंडा अधी लख जी ॻाल्हि कई आहे, सुणीअ खे राज़ी करणो पवंदो। अरे बाबा, इन ॿिलीअ खे घंटी केरु गिचीअ में ॿधंदो? मां इन जी गिची में घंटी ॿधंदुसि मां। वाह रे वाह, वाह रे वाह। हाणे तूं वधीक खे राज़ी कदे? हाँ बम बर्फानी रिछ तूं वधीक राज़ी कदे? अधी त तोखे ॾिसण सां ई छिरकी वेंदी। पुफी सम्झा पंहिंजे सिकील ते पुट खे, अजायो छेड़े खे कूर कूर न करे। हाणे कंहिंखे बि हिक ॿिए सां वात हणण जी ज़रूरत ई न आहे। छोकिरी घर वापसि अचे, असीं सभई उनखे राज़ी कंदासीं। मूंखे पूरी पक आहे जॾहिं असीं सभई हुन सां प्यार मोहब्बत ऐं क़ुर्ब सां पेश ईंदासीं न त हूअ बि राज़ी थी वेंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।